सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में और सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाह। सिंध जा जेके सूरमा आहिनि, सूरमियूं आहिनि, उन्हनि बाबति उन्हनि जे बहादुरी, पंहिंजे वतन सां वफ़ा, उन लाइ कुर्बानी जो अवां खे दास्तान ॿुधाईंदा रहिया आहियूं त जीअं अवां खे ख़बर पए त अवां जा हीरो केरु आहिनि, उन्हनि सिंध लाइ छा कयो, पंहिंजे वतन लाइ। अॼु पाण हिकिड़ो अहम किरदारु आहे कलोड़ा दौर जो। जॾहिं सिंध ते कलोड़नि जी हुकूमत हुई त उन में हिकु अहम किरदारु साम्हूं आयो, जाम बिजार ख़ान जोखियो। जाम बिजार ख़ान जोखियो हितां ई अहम किरदारु आहे। कलोड़नि जे दौर जो हिकु अहम बहादुर ऐं हिकिड़ो वफ़ादार सरदार हो, जंहिं पंहिंजी शुजात, बहादुरी ऐं हिकमत अमली सां कलोड़नि जी रियासत खे मुस्तहकम करण में वॾो किरदारु अदा कयो। माना सिंध जी रियासत जेका कलोड़नि जी हाकमियत हेठि, उनखे मुस्तहकम कयो, उनजी सरहदुनि खे मुस्तहकम कयो। जिते बग़ावत थी, उनखे हिन ख़तमु करण में किरदारु अदा कयो। हिन राणो अर्जन राय खे शिकस्त ॾेई न रुॻो नओं इलाइक़ो कलोड़नि जे कब्ज़े में आंदो, पर पंहिंजी बहादुरी सबबु ॼाम जो लक़ब पिणु हासिलु कयो। अॼु पाण ॼाम बिजार ख़ान जी शख़्सियत, संदसि फ़ौजी ख़िदमतुनि, सियासी हैसियत ऐं कलोड़नि जी सल्तनत में संदसि जो किरदारु, उनजो जाइज़ो वठंदासीं। हाणे सिंध जी तारीख़ में कलोड़नि जो दौरु सियासी ऐं फ़ौजी हवाले सां इंतिहाई अहमियत रखे थो। इन दौर में केतिरा ई सूरमा ऐं बहादुर शख़्सियतूं जेके साम्हूं आहियूं, जिन मां ही जाम बिजार ख़ान जोखियो नुमायान हैसियत रखे थो। संदसि बहादुरी ऐं हिकमत अमली सां कलोड़नि सिंध जा केतिरा ई इलाइक़ा ॿीहर पंहिंजे वतन में शामिलु कया, सिंध में शामिलु कया, केतिरा इलाइक़ा फ़तह कया ऐं संदसि जाम बिजार जे वफ़ादारी सबबु खेसि कलोड़नि पारां वॾा इख़्तियार बि अता कया विया। जाम बिजार ख़ान जो तालुक़ु सिंध जे जोखिया बिरादरी सां हो। हुन वक़्तु कबीला हुया जेको कलोड़नि जे वफ़ादार कबीलनि मां हिकु हुयो, जोखिया कबीलो। कलोड़नि जी हुकूमती पॉलिसियुनि में जोखियनि जो किरदारु निमायन रहियो आहे। बिजार ख़ान पंहिंजी बहादुरीअ सबबु कबीले में अॻुवाण तौरु सुञातो वेंदो हो। जॾहिं धारीजा ऐं सूरबंदीअ ते राणो अर्जन राय हुक्मरान हो, तॾहिं मियां ग़ुलाम शाह कलोड़े इन इलाइक़े खे सिंध में शामिलु करण जो इरादो कयो। इन मुहिम लाइ जाम बिजार ख़ान खे मुक़ररु कयो वियो। हिन पंहिंजे कबीले मां 20 बहादुर जवान चूंडे राति जी ऊंदाहीअ में राणे अर्जन राय जे ॿेट ते हमिलो कयो। ओचिते हमले में राणो अर्जन ऐं संदसि साथी मारिजी विया, जंहिं सां इहो इलाइक़ो ॿीहर सिंध जे कब्ज़े में अची वियो, सिंध में शामिलु थी वियो। हिन फतेह खां पोइ कलोड़नि बिजार ख़ान जे ख़िदमत जी तारीफ़ कंदे खेसि ॼाम जो लक़ब ॾिनो। इन सां गॾु खेसि हब नदीअ खां घारे ताईं जो इलाइक़ो रहाइश ऐं इंतिज़ाम लाइ अता कयो वियो। कराची ऐं ठटे जे विच में ईंदड़ वापारी माल ते महसूल वठण जो इख़्तियार बि जाम बिजार खे ॾिनो वियो, जेको सियासी ऐं मुआशी एतबार खां तमामु वॾो इख़्तियार हो। जाम बिजार ख़ान जोखियो 796 ईस्वीअ में वफ़ात कई। संदसि कबीले जी सरदारी अॼु बि संदसि ख़ानदान वटि मौजूदु आहे। हींअर कबाइली सिस्टम न आहे, पर राजधणी या राज जो जेको हुनजे राज जो जेको मुख्य माण्हू आहे, उहो बि अॼुकल्ह संदसि ही कबीले जी सरदारी हुन जो ख़ानदान जेको आहे उहो संभाले पियो। हाणे ही जेको अमल आहे संदसि सियासी समाजी विरसे जे तसलसल जी अलामत आहे, जेको अॼु बि सिंध जा जेको बहादुर बिरादरियूं आहिनि उन्हनि में जोखियनि जो वॾो किरदारु आहे। जाम बिजार ख़ान जोखिए जी बहादुरी सिंध जी तारीख़ में हिकु यादगार मिसाल तौरु अॼु ताईं मौजूदु आहे। जाम बिजार ख़ान जोखियो पंहिंजे दौर जो हिकु बहादुर सिपाही ऐं मुदबर अॻुवाण हो, जंहिं न रुॻो कलोड़नि जी हुकूमत खे नवां इलाइक़ा ॾेई मज़बूत कयो, पर पंहिंजी सियासी ऐं फ़ौजी ख़िदमतुनि सबबु अवामी सतह ते बि इज़त माणी।
संदसि किरदारु सिंध जी तारीख़ में वफ़ादारी ऐं बहादुरी जे हिकु रोशन मिसाल तौरु यादि रखियो वञे थो। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।